मजमून फिजिक्स क्लास 9 बाब 9 सबक 16 हिस्सो पहिरियों मश्क महरूज़ी सवाल एक्सरसाइज MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां सनाउल्ला भाई। प्यारा बारो जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर नंबर 9 कंप्लीट करे चुका आहियूं ऐं हींअर जेको आहे त असां शुरू कयूं था उन जी एक्सरसाइज। ऐं एक्सरसाइज में जेको आहे त 2 पोर्शन हूंदा आहिनि, सेक्शन ए मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स ऐं उन खां बाद में ॿियो वरी असां वटि जेको सेक्शन हूंदो आहे उहो हूंदो आहे वरी स्ट्रक्चर्ड क्वेश्चन, जंहिंमें असां वरी न्यूमेरिकल्स वग़ैरह कंदा आहियूं। ठीकु आहे, तो हींअर असां पंहिंजे MCQ जी तरफ़ हलूं था। सभ खां पहिरीं जेको असांखे MCQ ॾिनो वियो आहे उन में चवे थो हीट इज़ अ फॉर्म ऑफ, चए थो हीट जेका आहे उहा छा जी सूरत आहे। असांखे कुझु ऑप्शन ॾिना अथई, चवे थो ए प्रेशर, बी वेट, सी एनर्जी ऐं डी ऑल यानी सभई। चए थो हीट जेका आहे उहा कंहिंजो फॉर्म आहे, प्रेशर जो, वेट जो, एनर्जीअ जो या सभिनी जो। तो प्यारा बारो असां जेको आहे त स्टार्टिंग में ई जेको आहे पढ़ी आया आहियूं त हीट इज़ अ फॉर्म ऑफ जेको आहे एनर्जी। ठीकु आहे, त हाणे हिते जेको असांजो ऑप्शन करेक्ट थींदो उहो थींदो ऑप्शन जेको आहे सी यानी एनर्जी। ठीकु आहे, उन खां बाद में नेक्स्ट MCQ जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो हीट कैपेसिटी इज़ द प्रोडक्ट ऑफ मास एंड बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट, एनर्जी, स्पेसिफिक हीट ऑफ मटेरियल। हाणे प्यारा वारो हिन में बेसिकली चवे थो हीट कैपेसिटी जेका आहे उहा कंहिं शइ जी प्रोडक्ट आहे, कंहिं शइ जी ज़रब बत आहे। हिकु त मास आहे, ॿियो मास सां गॾु बॉइलिंग पॉइंट जी आहे, फ्रीजिंग पॉइंट आहे, एनर्जी आहे या स्पेसिफिक हीट ऑफ मटीरियल। तो जीअं त असां पढ़ी आया आहियूं प्यारा ॿारो त जेका असांजी गर्मीअ जी गुंजाइश हूंदी आहे उहा कंहिंजी प्रोडक्ट हूंदी आहे, उहा ज़रब पत हूंदी आहे। बेसिकली मास हिकिड़ो मायो ऐं ॿियो स्पेसिफिक हीट ऑफ मटीरियल यानी जंहिं मटीरियल खे असां हीट ॾियूं था उहा उनजी कैपेसिटी ते उन ते बि डिपेंड कंदी आहे। ठीकु आहे, ॿी हूंदी आहे वरी असांजी स्पेसिफिक हीट ऑफ मटीरियल ते। ठीकु आहे, यानी हिते जेको असांजो ऑप्शन बीहंदो करेक्ट उहो आहे असांजो ऑप्शन डी यानी स्पेसिफिक हीट ऑफ मटीरियल। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां उन खां बाद में असां जेको आहे थर्ड MCQ जी तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो द अमाउंट ऑफ हीट नीडेड टू कन्वर्ट अ सबस्टेंस फ्रॉम लिक्विड टू गैस इज कॉल्ड। चवे थो असांखे कंहिं सबस्टेंस जे लाइ अमाउंट ऑफ हीट जेको आहे रिक्वायर्ड आहे त असां उन सबस्टेंस खे जेको आहे लिक्विड मां गैस में कन्वर्ट कयूं। इहा जेका डेफिनेशन आहे बेसिकली इहा कंहिंजी आहे, हीट ऑफ वेपराइजेशन जी आहे या स्पेसिफिक हीट जी आहे या लेटेंट हीट ऑफ फ्यूजन जी आहे या सभिनी जी आहे। तो प्यारा ॿारो जेकॾहिं असां हिन डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन में चवे ईअं थो त असांखे अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड आहे कंहिंजे लाइ त असां लिक्विड खे कन्वर्ट कयूं गैस में। ठीकु आहे, ऐं इहो प्रोसेस मां तव्हांखे ऑलरेडी सम्झाए आयो आहियां त जॾहिं असां लिक्विड खे गैस में कन्वर्ट कयूं था जेको आहे त हीट असांखे रिक्वायर्ड हूंदी आहे त उहो असांजो जेको ऑप्शन हूंदो आहे बेसिकली उनखे असां चवंदा आहियूं हीट ऑफ वेपराइजेशन। ठीकु आहे, सो हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन थींदो उहो थींदो हीट ऑफ वेपराइजेशन यानी ऑप्शन असांजो हिते ए थींदो। ठीकु आहे, यानी असांखे उहा एनर्जी खपे जेका लिक्विड खे कन्वर्ट करे गैस में, गैस छा हूंदा आहिनि उहे असांजा वेपर्स हूंदा आहिनि, त असां उनखे छा चवंदासीं, हीट ऑफ वेपराइजेशन। उन खां बाद में फोर्थ MCQ जी तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो थर्मल एनर्जी ट्रांसफर रिक्वायर्ड पर यूनिट मास टू इंक्रीज द टेम्परेचर बाय 1 सेंटीग्रेड और 1 केल्विन इज कॉल्ड। हाणे प्यारा ॿारो बेसिकली हिन चौथे MCQ में चवे थो त जेका असांजी जेको आहे थर्मल एनर्जी आहे जंहिंखे असां सिंधी में चऊं था हरारती तवानाई, चए थो उनजो जेको अमाउंट आहे जेको आहे त पर यूनिट मास जे बेसिस ते। ठीकु आहे, त उहो असां जॾहिं इंक्रीज़ कयूं यानी उहा असांखे केतिरी एनर्जी खपे जेको आहे त पर यूनिट मास जे बेसिस ते, जॾहिं त उन मास जो जेको टेम्परेचर आहे, उन सबस्टेंस जो जेको टेम्परेचर आहे उहो 1 सेंटीग्रेड या 1 केल्विन इंक्रीज़ थिए। ठीकु आहे, तो असां इन जे बारे में बि प्यारा ॿारो मां तव्हांखे पढ़ाए आयो आहियां त असांखे कंहिं सबस्टेंस जे लाइ जेका असांखे हीट खपे ऐं उनजो जेको टेम्परेचर आहे जस्ट 1 डिग्री सेंटीग्रेड या 1 डिग्री केल्विन जेको आहे उहो इंक्रीज़ थिए त उनखे असां छा चवंदा आहियूं, बेसिकली उनखे असां चवंदा आहियूं स्पेसिफिक हीट कैपेसिटी। ठीकु आहे, तो हीअ असांजो जेको ऑप्शन हिते थींदो उहो थींदो ऑप्शन बी यानी स्पेसिफिक
हीट कैपेसिटी। ठीकु आहे, हीअ असांजो ऑप्शन आहे। त कंहिं मटीरियल खे ओतिरी असां हीट ॾियूं जो उनजो जस्ट जेको आहे 1 डिग्री टेम्परेचर इंक्रीज थिए, तो इहा आहे असांजी स्पेसिफिक हीट कैपेसिटी। सो उन खां बाद में हाणे असां हलूं था वरी 5th MCQ जी तरफ़, ऐं उन में चए थो अ फिक्स्ड टेम्परेचर एट विच अ प्योर लिक्विड बॉइल्स इज कॉल्ड। हाणे चवे थो असां कोई हिकिड़ो फिक्स टेम्परेचर ॾियूं कंहिं ख़ालिस पाणीअ खे, कंहिं प्योर वाटर खे या प्योर लिक्विड खे, ठीकु आहे, जंहिं ते उहो बॉइल थिए, तो उनखे असां छा चवंदासीं? उनखे चवंदासीं मेल्टिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट या बोथ A एंड B, यानी मेल्टिंग ऐं फ्रीजिंग पॉइंट। तो प्यारा ॿारो, कंहिं बि लिक्विड जो जेको स्पेसिफिक टेम्परेचर हूंदो आहे उनखे बॉइल करण जे लाइ उनखे असां चवंदा आहियूं उनजी बॉइलिंग पॉइंट। ठीकु आहे, तो हिते जेको असांजो ऑप्शन करेक्ट आहे उहो आहे करेक्ट ऑप्शन सी, यानी बॉइलिंग पॉइंट। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां हाणे असां हलूं था वरी MCQs जेको आहे 6 जे तरफ़, ऐं MCQ 6 में चवे थो द मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस एट नॉर्मल एटमॉस्फेरिक प्रेशर इज। चए थो नॉर्मल जेको असांजो माहौलियाती जेको आहे प्रेशर हूंदो आहे, दाब हूंदो आहे, उन ते जेको आहे बर्फ़ जी जेका रिझण पॉइंट वारो टेम्परेचर आहे उहो केतिरो हूंदो आहे। ठीकु आहे, त मतिलबु केतिरे टेम्परेचर ते जेको आहे बर्फ़ रिझंदी आहे नॉर्मल एटमॉस्फेरिक प्रेशर जॾहिं हुजे। ठीकु आहे, 0 सेंटीग्रेड ते या 0 केल्विन ते या 100 सेंटीग्रेड ते या जेको आहे त बोथ A एंड B, यानी 0 सेंटीग्रेड ऐं 0 केल्विन ते। तो प्यारा ॿारो, जीअं त असां पढ़ी आया आहियूं त जेका बर्फ़ हूंदी आहे उहा बेसिकली मेल्ट थींदी आहे 0 सेंटीग्रेड ते, यानी हिते जेको ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन A असांजो। ठीकु आहे, त 0 सेंटीग्रेड ते जेका आहे 0 सेंटीग्रेड उहा जेका आहे त आइस जी मेल्टिंग पॉइंट आहे। उन खां बाद में 7 MCQ जी तरफ़ हलूं था, ऐं उन में चवे थो थर्मल एनर्जी ट्रांसफर रिक्वायर्ड टू चेंज अ सॉलिड इनटू लिक्विड विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर इज कॉल्ड। चवे थो त असां थर्मल एनर्जी कंहिं मटीरियल में ट्रांसफर कयूं, उनखे ॾियूं, त उहो मटीरियल जेको आहे चेंज थिए सॉलिड मां लिक्विड में विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर। यानी कंहिं बि मटीरियल खे असां जेका त हीट त प्रोवाइड कयूं, पर उनजो टेम्परेचर चेंज न थिए, ऐं उन टेम्परेचर चेंज न थिए पर उन मटीरियल जी जेका स्टेट आहे, उन मैटर जी जेका स्टेट आहे उहा चेंज थी वञे छा मां? सॉलिड मां लिक्विड में। ठीकु आहे, त पोइ उनखे असां छा चवंदासीं? जेको आहे त लेटेंट हीट ऑफ फ्यूजन, या लेटेंट हीट ऑफ वेपराइजेशन, या लेटेंट हीट ऑफ बॉइलिंग, या स्पेसिफिक हीट कैपेसिटी। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन डेफिनेशन जे सिर्फ़ु हिन पॉइंट खे ॾिसूं, यानी जेका असां एनर्जी ॾियूं था उन मां सॉलिड मां जेको मटीरियल आहे उहो कन्वर्ट थी थो वञे लिक्विड में विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर, त इन जे लाइ मां तव्हांखे सम्झाए आयो हुउमि त असां चवंदा आहियूं इनखे जेको आहे हीट ऑफ फ्यूजन। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां हिते जेको असांजो ऑप्शन करेक्ट थींदो उहो थींदो जेको आहे त A, यानी लेटेंट हीट ऑफ फ्यूजन। ठीकु आहे, उन खां बाद में 8 MCQ जे तरफ़ हलूं था, ऐं उन में चवे थो थर्मल एनर्जी ट्रांसफर रिक्वायर्ड टू चेंज अ लिक्विड इनटू गैस विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर इज कॉल्ड। तो प्यारा ॿारो, बेसिकली ॻाल्हि साॻी आहे। चवे थो त असां कंहिं मटीरियल खे जेको आहे त एनर्जी ॾियूं, यानी थर्मल एनर्जी ॾियूं, ऐं हू जेको आहे लिक्विड मां गैस में तब्दील थी वञे विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर। हाणे मथे MCQ में चवे पियो त सॉलिड मां लिक्विड में वञे, ऐं हेठि MCQ में हिन में यानी MCQ 8 में चवे थो त हू लिक्विड मां गैस में कन्वर्ट थी वञे। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो, अक्सर जेको आहे त तव्हांखे जेको आहे मतिलबु MCQs में जेके असांजा बोर्ड जा एग्ज़ाम थींदा आहिनि उन में भुलाइण ख़ातिर ही ॿ डेफिनेशन्स ॾींदा आहिनि, ऐं ऑप्शन बि जेको आहे त सेम रखंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ सिर्फ़ु तव्हां थोरो हिनखे ज़हन नशीन करे छॾियो त जॾहिं सॉलिड मां असां कन्वर्ट कयूं था लिक्विड में, त उते छा आहे? उते असांजी हीट ऑफ फ्यूजन आहे, ऐं जॾहिं लिक्विड मां असां कन्वर्ट कयूं था गैस में, त इते वरी असां पढ़ी आया हुआसीं, इहो हूंदो आहे असांजो जेको आहे लेटेंट हीट ऑफ वेपराइजेशन, यानी ऑप्शन B हिते असांजो जेको आहे उहो करेक्ट आहे। ठीकु आहे, अक्सर जेके स्टूडेंट्स आहिनि उहे हिन डेफिनेशन में जेको आहे त कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि, पर कंफ्यूज़ थियण जी काई ॻाल्हि कान्हे का। जॾहिं जेको आहे त सॉलिड मां लिक्विड जी ॻाल्हि करे, सॉलिड मां लिक्विड जी ॻाल्हि करे, त उते जेको आहे त तव्हांखे करिणो आहे लेटेंट हीट ऑफ फ्यूजन, ऐं जॾहिं लिक्विड मां गैस जी ॻाल्हि करे त उते लेटेंट हीट ऑफ वेपराइजेशन। हाणे ईअं बि तव्हां सम्झी सघो था त गैस छा आहे? गैस असांजा वेपर्स हूंदा आहिनि, त अहिड़े नमूने सां तव्हां हिते वेपराइजेशन चई सघो था। ठीकु आहे।
उन खां बाद में हाणे असां हलूं था वरी MCQs 9 जे तरफ़ ऐं उन में चवे थो evaporation can occur at चवे थो evaporation जेका आहे उहा छाजे करे थींदी आहे ठीकु आहे फ्रीजिंग पॉइंट जे करे थिए थी मेल्टिंग पॉइंट जे करे थिए थी बॉइलिंग पॉइंट जे करे थिए थी या ऑल टेम्परेचर ते थींदी आहे ठीकु आहे हाणे जेकॾहिं ॾिठो वञे प्यारा ॿारो त जेका असांजी evaporation हूंदी आहे उहा बेसिकली ऑल टेम्परेचर ते उहा थींदी आहे ठीकु आहे यानी टेम्परेचर असांजो केतिरो बि हुजे पोइ बि जेका त असांजी जेका evaporation आहे उहा थींदी रहंदी ठीकु आहे बॉइलिंग पॉइंट खां घटि हुजे टेम्परेचर ऐं पोइ उन खां बाद में टेम्परेचर असांजो केतिरो बि हुजे ठीकु आहे पोइ जेका त 2 डिग्री हुजे 5 डिग्री हुजे जेका त 50 डिग्री हुजे केतिरो बि हुजे उन में जेका त असांजी जेको आहे evaporation थींदी आहे ठीकु आहे उन खां पोइ MCQs 10 जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो रेट ऑफ evaporation ऑफ अ लिक्विड कैन बी इंक्रीज्ड बाय तो प्यारा ॿारो बेसिकली हिन में चवे थो त पाणियाठ जो बुखारजण जी जेका शरह आहे यानी रेट ऑफ evaporation आहे उहा बेसिकली असां कहिड़ी शइ जे करे जेका वधाए सघूं था ठीकु आहे चए थो इंक्रीज ह्यूमिडिटी यानी घिम खे जेकॾहिं असां वधायूं त छा असांजो रेट ऑफ evaporation वधंदो या चवे थो त डिक्रीजिंग टेम्परेचर जेकॾहिं असां टेम्परेचर खे घटायूं त evaporation असांजी वधंदी या चवे थो इंक्रीज इट्स बॉइलिंग पॉइंट या बॉइलिंग पॉइंट खे जेकॾहिं असां इंक्रीज कयूं त evaporation वधंदी यानी रेट ऑफ evaporation वधंदो या चवे थो त डिक्रीजिंग एटमॉस्फेरिक प्रेशर त जेकॾहिं असां फिज़ाई दाब या असां एटमॉस्फेयर प्रेशर जेको आहे उनखे डिक्रीज कयूं त असांजी जेका रेट ऑफ evaporation आहे उहो इंक्रीज थींदो तो हाणे हिते जेको असांजो बेसिकली ऑप्शन करेक्ट आहे प्यारा ॿारो उहो आहे असांजो ऑप्शन डी यानी डिक्रीजिंग एटमॉस्फेरिक प्रेशर जे करे जेको आहे त असां रेट ऑफ evaporation वधाए सघूं था ठीकु आहे सो प्यारा ॿारो अक्सर तव्हांजे ज़हन में थी सघे थो त ऑप्शन सी बि अचे यानी इंक्रीजिंग इट्स बॉइलिंग पॉइंट हाणे बॉइलिंग पॉइंट छा हूंदी आहे प्यारा ॿारो उहा हूंदी आहे हिकिड़ी मख़सूस पॉइंट ठीकु आहे ऐं उनजे लाइ असां पढ़ी आया आहियूं त evaporation जेका हूंदी आहे उहा बॉइलिंग पॉइंट खां घटि वारे टेम्परेचर ते थींदी आहे ठीकु आहे तो जेकॾहिं असां हिते टेम्परेचर घटायूं था त evaporation असांजी जेका त घटिजी वेंदी ऐं ह्यूमिडिटी जे करे यानी घिम जे करे बि evaporation असांजी घटिबी हाणे हिते असांजो बाक़ी ऑप्शन रहे थो कहिड़ो जेको आहे त डी ठीकु आहे यानी एटमॉस्फेयर प्रेशर जेकॾहिं असां डिक्रीज कंदासीं त evaporation असांजी वधी वेंदी ठीकु आहे तो अहिड़े नमूने सां MCQs हाणे असां जेको आहे त 11 जे तरफ़ हलूं था ऐं हीअ असांजो जेको आहे त आख़िरी MCQs आहे ऐं हिन में चवे थो लीनियर थर्मल एक्सपेंशन ऑफ अ सॉलिड डिपेंड्स अपॉन हाणे चए थो जेका असांजी लीनियर थर्मल एक्सपेंशन आहे सॉलिड जी उहा कहिड़ी शइ ते डिपेंड करे थी इंक्रीज इन टेम्परेचर वधाइण ते थर्मल एक्सपेंशन जेका आहे त उहा वधंदी या चवे थो ओरिजिनल लेंथ वधाइण सां असांजी थर्मल एक्सपेंशन वधंदी या चवे थो त प्रॉपर्टीज़ ऑफ मटीरियल या जेको आहे त उहा प्रॉपर्टीज़ ऑफ मटीरियल ते डिपेंड थी करे या चवे थो ऑल ऑफ दीज यानी इन सभिनी ते ठीकु आहे तो प्यारा ॿारो असां फार्मूलो जेको आहे त पढ़ियोसीं चेंज इन एल इज इक्वल टू अल्फा ओरिजिनल लेंथ एंड चेंज इन टेम्परेचर ठीकु आहे तो इहो जेकॾहिं असां फार्मूलो पढ़ियोसीं त इन में असांजी सभई शयूं जेको आहे त अची थी वञनि यानी इंक्रीज इन टेम्परेचर जे करे बि लेंथ जे करे बि ऐं उन खां पोइ प्रॉपर्टीज़ ऑफ मटीरियल जे करे बि हिते जेको असां वटि करेक्ट ऑप्शन बीहंदो प्यारा ॿारो उहो थींदो असां वटि जेको आहे ऑप्शन डी यानी ऑल ऑफ दीज यानी हिननि सभिनी जे करे जेको आहे इन्हनि जेका असांजी थर्मल एक्सपेंशन आहे लीनियर थर्मल एक्सपेंशन आहे उहा बेसिकली इन टिनी शयुनि ते डिपेंड करे थी ठीकु आहे इहो हुया असांजा चैप्टर 9 जा MCQ जंहिंखे असां हिते अॼु सॉल्व कयोसीं ऐं उनखे सम्झोसीं ठीकु आहे तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़